अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मोहतरम प्यारा इस्लामी भाइरो ऐं व्यूअर्स, अॼु असांजो जेको मौज़ू आहे उहो फारूक आज़म रज़ियल्लाहु ताला अन्हु ऐं सिकंदर आज़म जे विच में जेको फ़र्क़ु आहे उन जे हवाले सां असां ॿुधंदासीं। अवल फारूक आज़म रज़ियल्लाहु ताला अन्हु जो तारुफ़ ॿुधूं था। इस्लाम के ॿिए खलीफ़े हज़रत सैयदना उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जी कुनियत अबू हफ्स ऐं लक़ब फारूक आज़म आहे। एक रिवायत में आए पाण रज़ियल्लाहु ताला अन्हु 39 मर्दन खां पोइ ख़ातमुल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी दुआ सां ऐलान नबूवत जे 6 साल ईमान आंदा। पाण रज़ियल्लाहु ताला जे इस्लाम क़बूल करण सबब मुसलमानन के बेहद खुशी थी ऐं उन्हनि खे वॾो सहारो मिली वियो। एसिताईं जो हुज़ूर रहमत आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम मुसलमानन सां गॾिजी हरम शरीफ में ज़ाहिर ज़ुहूर नमाज अदा फरमाई। पाण रज़ियल्लाहु ताला ने इस्लामी जंगिन में वॾी बहादुरी सां काफ़िरनि सां मुहारो अटकायो ऐं सरवर कायनात शहंशाह मौजूदात सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे तमाम इस्लामी तहरीकुनि सुलह ऐं जंग जे समूरनि मंसूबनि में वज़ीर ऐं मुशीर जी हैसियत सां वफ़ादार ऐं साथी रहिया। मोहसिन उम्मत खलीफा अव्वल अमीरुल मोमिनीन हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु हज़रत सैयदना उमर फारूक आज़म रज़ियल्लाहु ताला अन्हु खे पाण खां पोइ खलीफ़ो मुंतखब कयो। पाण रज़ियल्लाहु ताला अन्हु ख़िलाफ़त संभाली रसूल अकरम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन जी जानशीनी जी समूरियुनि ज़िम्मेदारियुनि खे तमामु सुठे नमूने अदा कयो। फजर जी नमाज का पोए पाण रज़ियल्लाहु ताला अन्हु ते एक बदबख्त अबू लुलु फेरोज नाले मजूसी यानी बाज पूजारी काफिर खंजर जा वार कया ऐं पाण रज़ियल्लाहु ताला अन्हु ज़ख्मन खे न सहंदे 3 ॾींहं शहादत जो शरफ माणियो। शहादत वक़्त संदन उम्र मुबारक 63 साल हुई। संदन जी जनाज़े नमाज हज़रत सैयदना सुहैब रज़ियल्लाहु ताला अन्हु पढ़ाई। खलीफ़ा रिसालत मआब हज़रत सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु रोज़े मुबारक जे अंदर पहिरीं मुहर्रम 24 हिजरी आचर जे ॾींहुं हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु जे भरिसां दफ़न थिया, जेकी रहमत आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे मुबारक पहलू में आरामी आहिनि। अल्लाह अज़्ज़ व जल जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदके असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। अचो हाणे ॿुधूं था त हज़रत सैयदना उमर फारूक आज़म ऐं सिकंदर आज़म जंहिंखे अलेक्जेंडर बि चयो वेंदो आहे, हिन खे 20 सालनि जी उमिरि में बादशाह मिली। 23 सालनि जी उमिरि में ही मक़दूनिया खां निकितो। उन सभ खां पहिरियां यूनान फतेह कयो, उन खां बाद तुर्की में दाख़िल थियो, पोइ ईरान खे दारा खां आज़ाद कराए पंहिंजी हुकूमत में दाख़िल कयाई। पोइ उहो शाम पहुतो, अहिड़ी तरह यरूशलम ऐं बाबुल खां थींदो मिस्र पहुतो। उन खां पोइ उहो हिंदुस्तान आयो ऐं हिंदुस्तान में उन पोरस सां जंग विड़ी। पंहिंजे अज़ीज़ अज़जान घोड़े जी याद में फालिया शहर आबाद कयो, जेको अॼु बि फालिया जे नाले सां ई हिंदुस्तान में मशहूर वाक़िआ आहे। मकरान खां थींदे वापसी जो सफ़र शुरू कयई। रस्ते में खेसि वॾो बुखार जंहिंखे असां हाणे टाइफाइड बि चवंदा आहियूं, उन में मुब्तला थियो ऐं 323 क़ब्ल मसीह में 33 सालनि जी उमिरि में बख़्त नसर जे महल में इंतिकाल कयो। दुनिया खे अॼु ताईं इहो ॿुधायो वियो आहे त उहो इंसानी तारीख़ जो अज़ीम जर्नेल फातिह ऐं बादशाह हुयो ऐं तारीख़ उन जे कारनामनि जे करे उनखे अलेक्जेंडर दी ग्रेट जे नाले सां मशहूर करायो ऐं असां उनखे सिकंदर आज़म यानी बादशाह जो बादशाह बि कोठूं था। लेकिन अॼु 2100 साल खां बाद
पूरी दुनिया जे मुअर्रिखीन तारीख़ लिखंदड़नि तारीख़ जे वाक़िफ़ जेके आहिनि उन्हनि जे साम्हूं ही सुवाल आहे त हज़रत उमर फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला जे हूंदे अलेक्जेंडर यानी सिकंदर आज़म चवराइण जो हक़ छा उनखे हुयो या उमर फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला खे आहे। अचो वधीक ॿुधूं था। ये जेको सिकंदर बादशाह हुयो इहो ख़ुदि बादशाह जो पुटु हुयो। उनखे दुनिया जे बहितरीन माण्हुनि घुड़सवारी सेखारी। उनजो उस्ताद जेको हुयो अरस्तु हुयो ऐं उहो जॾहिं 20 सालनि जो थियो त उनखे तख़्त ऐं ताज पेश कयो वियो। जॾहिं त उनजे मुक़ाबले में हज़रत उमर फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जी 7 पुश्तनि में उहो बि बादशाह न गुज़रियो। पाण रेडूं बकरियूं ऐं उठ चराईंदा हुया ऐं खेन खे तलवार बाज़ी बि कंहिं अकेडमी में न सेखारी वई हुई। सिकंदर आज़म खे ऑर्गेनाइज्ड आर्मी मिलियल हुई जंहिंजे बदौलत हुन 10 सालनि जे अरसे में 17 लख चौरस मील जो इलाइक़ो फतह कयो। जॾहिं त हज़रत उमर फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु साॻियनि 10 सालनि जे अरसे में बग़ैर कंहिं ऑर्गेनाइज्ड आर्मी जे हुन 17 लख फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला ने 22 लख चौरस मील जो इलाइक़ो फतह कयो। यानी इते भी तव्हां ॾिसो 5 लख चौरस मील जो जेको एरिया है जेका एराज़ी आहे उहा वधीक फतह कई वई फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला जे दौर में। हालांकि उन दौर में रूम ऐं ईरान बस सुपर पावर हुकूमत भी मौजूद हुई ऐं उन्हनि खे भी फतह कयो वियो। अॼु जे सैटेलाइट मिसाइल ऐं आबोज़नि जे दौर में दुनिया जे कंहिं बि हुकुमरान वटि एॾी वॾी सल्तनत नाहे जेतिरी हज़रत उमर फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला न सिर्फ़ घोड़नि जे पुठीअ ते फतह कराई हुई बल्कि उन्हनि इंतज़ाम ऐं इंसराम भी उनजो हलायो हुयो। अलेक्जेंडर रुगो फतवात कयूं, उन फतवात में कई जर्नेल क़त्ल कराए छॾिया ऐं कई जर्नेल ऐं जवान उनजो साथ ॾियण खां बेज़ार थी उनखां भॼी विया, उनखे छॾे विया ऐं उनजे खिलाफ़ बग़ावतूं भी कयाऊं ऐं हिंदुस्तान में उनजी फौज अॻिते वधण खां भी इनकार करे छॾियो। लेकिन हज़रत उमर फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला ने जे कंहिं साथी खे उन्हनि जे हुकुम जी सरताबी करण जी ज़रूरत न हुई। उहे अहिड़ा कमांडर हुया जो पाण ऐं मैदान जंग में आलम इस्लाम जे सब खां वॾे सिपह सालार हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला खे माज़ूल करे छॾियाऊं ऐं उन्हनि खे भी हुकूमत ॾियारण जी ज़रूरत न हुई। पाण हज़रत साद बिन अबी वक़ास के कूफे जी गवर्नरी तां हटाए छॾियाऊं। पाण हज़रत हारिस बिन काब के खां भी गवर्नरी वापस वरताऊं। पाण हज़रत अमर बिन अल-आस रज़ी अल्लाह ताला जो माल ज़ब्त करे छॾियाऊं ऐं हम्स जे गवर्नर के वापस घुराए उठ चारण जी ड्यूटी ते लॻाए छॾियाऊं। लेकिन कंहिंखे हुकुम अदूली जी ज़रूरत न हुई। अलेक्जेंडर 17 लख मुरबा मील जो इलाइक़ो फतह कयो। कोई सिस्टम न ॾिनाई, को इंतजाम न हुयो, को इंसराम न हुयो। लेकिन हज़रत उमर फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला ने दुनिया के एक अहिड़ो सिस्टम ॾिनो जेको अॼु ताईं पूरी दुनिया में राइज आहे। कहिड़ो कहिड़ो अचो ॿुधूं था। सने हिजरी जो इजरा करायईं, जेल जो तसव्वुर ॾिनऊं, मौज़ननि जूं तनख़्वाहूं पघारूं सैलरीज़ मुक़रर कयाऊं, मस्जिदुनि में रोशनी जो बंदोबस्त करायाऊं, पुलिस जो महकमो डिपार्टमेंट ऑफ पुलिस इहो भी हज़रत उमर फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला ने ठाहियो। जुडिशियल डिपार्टमेंट मुकम्मल अदालती निज़ाम जो बुनियाद रखियाऊं, इरिगेशन आबपाशी जो निज़ाम रखियाऊं, फौजी छावनियूं उहे भी रखियाऊं। उन्हनि जो बाक़ायदा हिकिड़ो मज़बूत निज़ाम रखियो हुयो। मोहतरम ऐं प्यारा इस्लामी भाइरो, लेकिन हज़रत उमर फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला जे दौर में संदन जी मुखालफ़त करण वारो केरु कोन हुयो। पाण जॾहिं हुकुम ॾेई छॾींदा हुया त उन्हनि जी हुकुम अदूली करण वारो केरु कोन हूंदो हुयो। अचो अॻिते ॿुधूं था त उमर फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला ने अञा वधीक छा छा चयो।
पाण दुनिया में पहिरियों दफ़ो खीर पिया ॿारनि, माज़ूरनि, बेवाहनि ऐं बेआसरा माण्हुनि जा वज़ाइफ़ मुक़ररु कयऊं। पाण पहिरियों दफ़ो दुनिया जे अंदरि पहिरियों दफ़ो हुकुमराननि, सरकारी उहिदेदारनि ऐं वालियुनि जा असासा डिक्लेयर करण जो तसवुर पेश कयऊं। पाण बेइंसाफ़ी करण वारनि जजनि खे सज़ा ॾींदा हुया, इन जो बाक़ाइदा सिलसिलो शुरू थी वियो। पाण दुनिया में पहिरियों दफ़ो हुकुमरान क्लास जी अकाउंटेबिलिटी शुरू कयऊं। रातो रात तिजारती काफ़िरनि जी चौकीदारी थींदी हुई। पाण फरमाईंदा हुया त हुकुमरान अदल कनि था त उहे रातिनि जो बेखौफ़ सुम्हनि था। पाण फरमाईंदा हुया क़ौम जो सरदार, क़ौम जो सचो ख़ादिम हूंदो आहे। संदन जी मोहर जेका हुई उन ते लिखियल हुयो, उमर नसीहत जे लाइ मौत ई काफ़ी आहे। संदन जी दस्तरख़्वान ते कॾहिं बि ॿिनि क़िस्मनि जो खाधो न रखियो वियो। पाण ज़मीन ते मथे जे हेठां सिर जो विहाणो करे आरामी थींदा हुया। संदन खे जॾहिं बि सफ़र में जिथे निंड थी हुई उते ई कंहिं वण जे हेठां चादर ताने सुम्ही पवंदा हुया ऐं राति जो कॾहिं कॾहिं त ईअं ई ख़ाली ज़मीन ते सुम्ही पवंदा हुया। संदन जे कुर्ते खे, संदन जी शर्ट खे, कमीज़ खे 14 पेवंद लॻल हुया ऐं उहे सभु ॻाढ़े चमड़े जा पेवंद लॻल हुया। पाण थुल्हो ऐं खोरो लिबास पाईंदा हुया ऐं पंहिंजे हुकुमराननि खे बि पंहिंजा जेके उन्हनि जा वाली मुक़ररु थियल हुया उन्हनि खे बि इहो ई हुकुम हुयो त नरम ऐं रेशमी लिबास न पाइनि। अहिड़े नमूने अगरि जे बयान कयो वञे त हज़रत सैयदना उमर फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु दुनिया जा पहिरियां ख़लीफ़ा हुया जिन खे अमीरुल मोमिनीन जो ख़िताब ॾिनो वियो। दुनिया जे तमामु मज़ाहिब जी का न का ख़ुसूसियत हूंदी आहे ऐं इस्लाम जी सभ खां वॾी ख़ुसूसियत अदल आहे ऐं हज़रत उमर फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु उहा शख़्सियत आहिनि जिन में इहा ख़ुसूसियत पूरी जी पूरी दाख़िल आहे। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। अचो अॻिते ॿुधूं था त सैयदना उमर फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जो पंहिंजो छा हाल हुयो। पाण शहादत जे वक़्त में मक़रूज़ हुया। बहरहाल उन्हनि जी वसीयत जे मुताबिक़ उन्हनि जो उहो अकेलो घर विकिणी करे संदन जो कर्ज़ अदा कयो वियो। पाण दुनिया जा उहे वाहिद हुकुमरान हुया जेके फरमाईंदा हुया जेकॾहिं मुंहिंजे दौर में दरियाए फ़ुरात जे किनारे ते को कुतो बि बुख जे करे मरी वियो त ए उमर तुंहिंजी सज़ा तोखे भुगतणी पवंदी। संदन जे अदल जी छा हालत हुई। अचो उनजे बारे में को बेहतरीन वाक़ियो लिखियल आहे, ॿुधूं था। संदन जे अदल जी हीअ हालत हुई जो संदन जो इंतकाल थियो त संदन जी सल्तनत खां परे कंहिं इलाइक़े में बकरियूं चारींदड़ हिकिड़ो शख़्स भॼंदो आयो ऐं रड़ियूं करे चवणु लॻो, ए माण्हू ॿुधो हज़रत उमर फारूक जो इंतकाल थी वियो आहे। हाणे चयो त तूं मदीने खां हज़ारे मील परे झंग में रहींदो, तोखे इंसानियत जी कंहिं इतला ॾिनी? ओ बकरार ओ रेडार चवणु लॻो, जॾहिं हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला ने ज़िंदा हुया त मुंहिंजूं बकरियूं झंग में बेखौफ़ फिरंदियूं हुयूं ऐं को दरिंदो उन जी तरफ़ अखि खणी ॾिसी न सघंदो हुयो। लेकिन अॼु पहिरियों दफ़ो हिकु दरिंदो मुंहिंजे बकरी जे बचे खे खणी वियो आहे ऐं मूंखे इहो अंदाज़ो थी वियो त यकीनन हज़रत उमर फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला मौजूद न आहिनि, तॾहिं हिन दरिंदे में इहा जुर्रत पैदा थी आहे। मां दुनिया भर जे मुअर्रिख़ीन खे दावत ॾियां थो त उहे अलेक्जेंडर खे हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला जे साम्हूं रखी करे ॾिसनि। उन्हनि अलेक्जेंडर हज़रत उमर फारूक आज़म जे साम्हूं उहो जेको अलेक्जेंडर आहे, सिकंदर आज़म आहे, उहो हज़रत उमर जे साम्हूं ईअं लॻंदो जीअं जबल जे साम्हूं को कंकर हूंदो आहे।
मोहतरम प्यारा इस्लाम भाइरो, अल्लाह तबारक व तआला हज़रत सैयदना उमर फारूक आज़म रज़ियल्लाहु ताला ने जे मज़ार ते रहमतुन जो नुज़ूल फरमाए, उन्हनि जो जेकर अञा किसो खयो वञे त अञा तमाम घणो आहे। अचो हिन बयान खे ख़त्म कंदे प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो बयान जो हिकिड़ो जेकी हदीस पाक आहे उहो बयान कयां थो। उहो उन्हनि जे शान में सब खां बेहतर महसूस थिए थी। प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, मूंखां पोइ अगर को नबी हुजे हा त उहो उमर हुजे हा। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। प्यारा मोहतरम इस्लामी भाइरो, वधीक इन जे बारे में मालूमात हासिल करण जे लाइ मुझे शेख तरीक़त अमीर सुन्नत दामत बरकातुहु आलिया जो ॾाढो प्यारो रिसालो आहे करामात फारूक आज़म, उन जो मुतालियो कयो। इंशाअल्लाह अवानी दिल बाग बाग बल्कि बाग मदीना थी पवंदी। अचो आखिर में हिकिड़ो वाक़ियो ॿुधूं था, उन खां बाद में हज़रत सैयदना उमर फारूक आज़म रज़ियल्लाहु ताला ने खे हिकु शख़्स ॻोल्हे रहियो। कंहिं ॿुधायो त शहर खां ॿाहिरि किथे आरामी हूंदा, उहो माण्हू शहर खां ॿाहिरि निकिरी संदन खे ॻोल्हण लॻो ऐं उन हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला ने खे हिन हालत में ॾिठो त पाण रज़ियल्लाहु ताला ने मथे जे मथां दुर्रो रखे ज़मीन ते आरामी आहिनि। उन म्याण मां तलवार कढी वार करणु चाहियो त ग़ैब मां ॿ शींहं ज़ाहिर थिया ऐं उन ते हमले करण जे लाइ वधिया। वो मंज़र ॾिसी वो दाहूं करण लॻो। उन जी आवाज़ ते हज़रत सैयदना उमर फारूक आज़म रज़ियल्लाहु ताला ने सुजाग थिया। उन पंहिंजो सॼो वाक़ियो बयान कयो ऐं संदन हथ मुबारक ते मुसलमान थी वियो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम।